नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में मां तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। निगरान हुकूमत जे हवाले सां सलाह मशवरा हली रहिया आहिनि। निगरान वज़ीर आज़म केरु थींदो, सिंध में निगरान वॾो वज़ीर केरु थींदो, मुख़ालिफ़ धुर हुकूमती धुर मुशावरत करे रही आहे। असेंबलियुनि जा इजलास बि थी रहिया आहिनि ऐं क़ानून साज़ी बि थियनि पियूं, बिल बि पेश थियनि पिया, बिल मंज़ूर बि थियनि पिया ऐं रिकॉर्ड बिल मंज़ूर थियनि पिया। ॿिए पासे PTI चेयरमैन खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन जो अॼु इजलास थियो आहे जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो आहे त उनखे PTI जी सदारत तां हटायो वेंदो, नोटिफिकेशन बि जारी कयो वेंदो ऐं छाकाणि त सज़ा आयल शख़्स कंहिं बि पार्टीअ जो उहिदो नथो संभाले सघे। इन सां गॾोगॾु छा थी रहियो आहे मुल्क में हिन वक़्तु सियासी हवाले सां कहिड़ी अॻुभराई थी रही आहे, सियासी हवाले सां जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सियासी इस्तेहकाम ऐं अदम इस्तेहकाम, निगरान हुकूमत केतिरो टाइम हलंदी, चूंडूं कॾहिं थींदियूं, छाकाणि त मुख़्तलिफ़ ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि, टेक्निकल शयूं बि साम्हूं आंदियूं वञनि पियूं त जेकॾहिं तकबंदियूं न थी सघियूं त इलेक्शन कीअं थींदी, इहो बि पंहिंजो चैलेंज आहे। सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़ निगार आहिनि, इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब, असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी वॾी महिरबानी तव्हांजी। कुर्बान साहब शुरूआत कयूं था, निगरान हुकूमत जे हवाले सां मुशावरत जारी आहे। निगरान हुकूमत जीअं पाण गुज़िरियल प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि करे चुका हुआसीं, तव्हां निशानदेही कई हुई त KP ऐं पंजाब में कंहिं सवाल नाहे उथारियो त मर्कज़ में कीअं थींदो, उहो फार्मूला ॼण त आज़मायल आहे। पर हाणे टेक्निकल शइ आहे, CCI नयनि तकबंदियुनि जे हवाले सां फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हाणे इलेक्शन कमीशन अञा ताईं को इन हवाले सां को साम्हूं न आंदो आहे त नयूं तकबंदियुनि जे लाइ केतिरो टाइम घुर्बल आहे, उन सां गॾोगॾु केतिरो टाइम लॻी सघे थो ऐं नयनि तकबंदियुनि ते ई चूंडूं थींदियूं। जी कुर्बान साहब कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? अहम मरहलो आहे ट्रांज़िशन जो। CCI मंज़ूरी ॾेई छॾी आदमशुमारी जी, जेतोणीक एतिराज़ हुया पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे, MQ खे, पर उन जे बावजूदि इत्तफ़ाक़ राय सां अंग खणण जी मंज़ूरी थी वई आहे। इलेक्शन कमीशन उन फ़ैसिले जी रोशनी में अॼु अहम इजलास इलेक्शन कमीशन जो मुनक़द थियो आहे। हिन सॼी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। असेंबलियुनि जी जो मुदो जेको ख़तमु थिए पियो, उन खां पोइ आदमशुमारी जा नवां घर थी विया ऐं उन जी रोशनी में नयूं तकबंदियूं जेके थियणियूं उन हवाले सां अॼु अहम इजलास हो। जेका कानूनी विंग आहे इलेक्शन कमीशन पाकिस्तान जी, उन खे इहा हिदायत कई वई आहे त इन हवाले सां जेके बि घुर्बल मामला आहिनि, माना नयूं तकबंदियूं, उन में केतिरो वक़्तु लॻंदो ऐं केतिरी आबादी वधी आहे, सीटुनि ते केतिरो असरु पवंदो, इहे समूरा मामलनि जे हवाले सां सुभाणे उनखां रिपोर्ट तलब कई वई आहे। उनखां समूरा मामला उन तलब कई वई आहे ऐं उन सां गॾु जेके बि जेके असेट्स वारा मामला अग्नि केसिस आहिनि, जीअं उनजो तहरीक इंसाफ़ जो फ़ैसिलो अची वियो, ईअं ॿियनि कुझु जमातनि जे हवाले सां बि केसिस आहिनि। त उन हवाले सां जेके कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं, जांच कमेटियूं या एक्सक्लूसिव कमेटियूं, उन्हनि खे बि रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई आहे। त इन जो मतिलबु आहे त इलेक्शन कमीशन बि पंहिंजो जेको अमल आहे, तयारी आहे, उहो शुरू करे छॾी आहे। हाणे सुभाणे परीं जीअं रिपोर्टूं साम्हूं ईंदियूं इन जो कानूनी विंग जूं, त उन जी रोशनी में अॻिते अमल बि शुरू थींदो। ऐं सुभाणे ॿिनि ॾींहंनि में वज़ीर आज़म ऐलान करे चुको आहे त मौजूदा जेका असेंबली आहे उनखे 9 अगस्त ते माना टोड़ियो वेंदो, सदर खे समरी मोकिली वेंदी ऐं असेंबली डिज़ॉल्व कई वेंदी। जीअं जेके चूंडुनि जो टाइम पीरियड आहे उहो 2 महीननि मां वधीक 3 महीना थी वञे। ऐं उन खां पोइ सां गॾोगॾु निगरान वज़ीर आज़म, निगरान कैबिनेट जो अमल, उन जो अनाउंसमेंट थियणी आहे। इन हवाले सां गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुशावरत जारी आहे ऐं सुभाणे बि अहम इजलास आहे वज़ीर आज़म वटि। जीअं जेके नाला गर्दिश में आहिनि उन्हनि मां को हिकिड़ो नालो माना उनखे फाइनलाइज़ कयो वञे। त हीअ समूरा अमल माना मरहलो मुशावरत जो, गौर फिकर जो ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां जेके माना कदम खणण जे हवाले सां जेके मामला आहिनि उन्हनि ते माना तयारी शुरू थी वई आहे। इजलासनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सही कुर्बान साहब, देर वारा हरबा छो पिया इस्तेमालु कया वञनि? हुकूमत जे हथ में हो, जेकॾहिं उहा पुराणियुनि तकबंदियुनि ते कराए हा त छा सूरत हाल बि आहे ऐं जेकॾहिं हींअर वक़्तु वरितो वियो आहे अण सिधी तरह सां या सिधी तरह सां
इनखे त इनकार नथो करे सघिजे त जेकॾहिं पुराणियुनि तकबंदियुनि ते ई चूंडूं थियनि हा ऐं CCI जेको नई आदमशुमारी जो फ़ैसिलो ॾिनो आहे जेकॾहिं उनखे पेंडिंग में रखियो वञे हा त छा उहो वधीक बहितर हो, चूंडूं जल्द थियनि, वक़्त सिर थियनि, उहो मुल्क जे बहितर में आहे, बहितरीअ लाइ आहे, या जेके चूंडूं आहिनि उहे देरि सां थियनि उन में त यकीनी तौर ते को फ़ाइदो कोन्हे, उन में त नुक़सानु ई थींदो जमहूरियत जो, माण्हुनि जो, आवाम जो, त सियासी पार्टियूं देरि जो हरबो छो पियूं इस्तेमालु कनि? लिहाज़ा जेतोणीकि इन हवाले सां को बाज़ाब्ता ऐलान हुकूमत तरफ़ां या नाहे कयो वियो, न इलेक्शन कमीशन तरफ़ां अहिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे। हा, बाक़ी टेक्निकली तौर ते जेको अमल हाणे थींदो उन जे हवाले सां चयो थो वञे त फरवरी खां मार्च ताईं माना जेको तकबंदियुनि जो अमल मुकमल थींदो, माना तक़रीबन 6 महीना लॻंदा आहिनि प्रोसेस में, तंहिं करे चूंडूं ईंदड़ माना साल थींदियूं, इहा ॻाल्हि माना टेक्निकली चई सघिजे थी। बाक़ी जेके मौजूदा इतिहाद हुकूमतूं जेके हुकूमत में वेठियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में फ़िलहाल उन्हनि खे बि ख़ासि करे मुस्लिम लीग नून खे इहो सूट करे थो त अञा उन्हनि खे कुझु शयूं माना टाइम खपे, छो त उन्हनि जो इहो आहे त इमरान ख़ान जेतोणीकि गिरफ़्तार थी वियो, सियासी जमातुनि जी टुटी वई ऐं क़यादत छिड़ थी, पर उनजे बावजूदि पंजाब में उनजो जेको असर रसूख़ आहे, वोट बैंक आहे, उहो माना मौजूदु आहे। कल KPK में जेके चेयरमैन जी चूंड थी माना बलदियाती, उन में भी PTI जो उम्मीदवार न फ़क़ति कामयाब थी वियो पर हू 7000 जी लीड सां माना कामयाब थियो। मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार, JUI उम्मीदवार, पाकिस्तान पीपल्स पार्टी, ANP जा उम्मीदवार सभु अलॻि बीठा। हाणे इहा सूरत हाल जेकॾहिं मुस्तक़बिल में आम चूंडुनि में बि जेके साम्हूं अचे थो ऐं इमरान ख़ान जे हवाले सां हिकिड़ी जेका सोच हुई इहा हुई त इमरान ख़ान जे गिरफ़्तारी खां पोइ 9 मई जे वाक़े खां पोइ शायदि हिन पार्टी खे को उम्मीदवार बि न मिले, केरु वोट ॾियण बि न अचे, पर कलो के अमल इन शइ खे रद्द कयो आहे। इन जो तनाज़ुर इहो बि थी सघे थो त इमरान ख़ान जी जेका जमात आहे उनखे माना बरक़रार रखियो वञे, जीअं बार्गेनिंग जी पोजीशन बि थिए ऐं ॿियूं जेके सियासी जमातूं आहिनि उन्हनि खे इहो ॾेखारियो बि वञे त मुतबादिल मौजूदु आहे, तंहिं करे जेके बि मुक़दर क़ुवतूं उन्हनि कॾहिं बि इहो न आहे कयो त उन्हनि माना हिकिड़े कंहिं धुर ते शर्त लॻाई आहे। हुन वटि मुख़्तलिफ़ घोड़ा हूंदा आहिनि ऐं जिन खे मुख़्तलिफ़ वक़्त ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे बि जेके चूंडूं आहिनि जेको 2-3 क़दम मौजूदा हुकूमती दौर में खया विया, ज़राअत जी तरक़ी, ज़रई इनकलाब आणणु ऐं इन्वेस्टमेंट जे हवाले सां जेके माना नया फोरम क़ाइमु कया विया, नयूं कमेटियूं क़ाइमु कयूं, इहे समूरा क़दम ॿुधाइनि पिया त मामिलो डिघो थींदो ॾिसण में अचे पियो। ऐं ॿी अमल इहो आहे त जेकॾहिं माना निगरान वज़ीर आज़म तौरु जस्टिस रमदे जो नालो खयो पियो वञे ऐं उन सां गॾो गॾु डॉक्टर हफ़ीज़ शेख जो नालो खयो पियो वञे। हाणे ॿियो वरी इन में दिलचस्प पहलू इहो आहे त नई असेंबलियुनि जी चूंड ताईं मौजूदा सदर डॉक्टर आरिफ अलवी भी मौजूदु रहंदो। जेकॾहिं इहा कॉम्बिनेशन ठहे थी त डॉक्टर आरिफ अलवी मौजूदु रहंदो, निगरान जेको वज़ीर अचे थो उहो टेक्नोक्रेट अचे थो या रिटायर्ड जज अचे थो, त इहा कॉम्बिनेशन जेका हूंदी उहा मुंहिंजे ख़्याल में जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे काफ़ी सूटेबल हूंदो, तंहिं करे इहो मामिलो लंबो बि थी सघे थो ऐं इहो मुमकिन आहे त हाणे जेके सियासी जमातूं राज़ी त थी वयूं, अॻिते हली उहे हथु हणनि त उन्हनि खां शायदि कोई मुंहिंजे ख़्याल में का ग़लती थी वई हूंदी। सही। अच्छा, आख़िरी सवाल आहे कुर्बान साहब, गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कसूर में जलसे ख़िताबु कयो ऐं हू चवे पियो त अवामी समुंड ॾिसी 16 महीननि जा थक लही विया आहिनि। 16 महीना हुन तमामु वॾो कमु कयो आहे ऐं मुल्क में महांगाई बि आहे, माण्हू परेशान आहिनि। वज़ीर आज़म जो या वफ़ाक़ी हुकूमत जो जेको कमु आहे, कारकर्दगी आहे, उहा पूरे मुल्क जे अवाम जे आॾो आहे, तव्हांजे आॾो आहे, असांजे आॾो आहे। चवे पियो त वज़ीर आज़म, ईंदड़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थींदो। पीपल्स पार्टी दावा करे पई त ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। त छा जेको इम्कान ज़ाहिर कयो पियो वियो त ईंदड़ हुकूमत जेका हूंदी उहा बि इतिहादी हूंदी, गॾियल हूंदी, त छा इहो इतिहाद ईंदड़ हुकूमत में, ईंदड़ सेटअप में इम्कान आहिनि त उहो बरक़रार रहे, या पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून का बि हिकु पार्टी मुखालिफ़ धुर में वेही सघे थी?
फ़िलहाल त इहो ॾिसण में नथो अचे। अञा शयूं ज़ाहिर आहे प्रोसेस में हाणे ईंदियूं त उन खां पोइ सियासी जमातुनि में इतिहाद ऐं गैर इतिहाद जा मामला साम्हूं ईंदा। सभिनी सियासी जमातुनि खे हिकिड़ो पंहिंजो मंशूर आहे, हिकु आइडियोलॉजी आहे, उन त सियासी जमातूं चूंडूं विढ़ंदियूं आहिनि ऐं पॉलिसी मैटर्स हूंदा आहिनि। मौजूदा जेके बलदियाती चूंडूं थियूं इन्हनि में ईअं न थियो। कुछ सीटनि ते ईंदड़ दौर में भी एडजस्टमेंट थी सके थी, पर इहा ख़ौफ़ सियासी जमातुनि में मौजूदु आहे। मौजूदा इक़्तिदारी जमातुनि में जेकॾहिं उहे गॾु न बि थियूं त पोइ उन्हनि खे चैलेंजिस साम्हूं ईंदा। सीनियर सियासतदान आहे सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, उन जो ॿ ॾींहं अॻु में बयानु आयो आहे ऐं उन इन हवाले सां हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त मौजूदा सियासी जमातूं जेके हुकुमरान में दौर में शामिल आहिनि उहे गॾु न बि थियूं त उहे नुक़सानु खणंदियूं। इन जो मतिलबु आहे त थ्रेट मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे ख़्याल में त कुझु सियासी जमातुनि में तोड़ फोड़ जो अमल बि थी सघे थो, ईंदड़ ॾींहंनि में थी सघे थो उहो साम्हूं अचे। ख़ासि करे मुस्लिम लीग नून में हिकिड़ो धड़ो जेको गुज़िरियल छहनि में सरगर्म थियो हो उहो बि थी सघे थो। ऐं ॿियो आहे त मौजूदा जेके सियासी जमातूं जेके इक़्तिदार में रहियूं उन्हनि वटि इमरान ख़ान खे चोर साबित करण खां सवाइ बाक़ी आवाम खे ॾियण लाइ मूंखे लॻे थो त कुझु बि कोन्हे। हिननि ॿ शयूं उन्हनि जूं साम्हूं आयूं। हिकिड़ो त इमरान ख़ान चोर आहे ऐं ॿियो महांगाई जो जेको अज़ाब अवाम ते किराए वियो आहे, इहे ॿ शयूं ते उहे अवाम खे ॾेई सघियूं। बाक़ी त हुननि जी जेका पॉलिसियूं आहिनि, किफ़ायत शुआरी हुजे, एनर्जी जो दिफ़ा हुजे, एनर्जी जी बचत हुजे, इन हवाले सां जेके बि उनजा फ़ैसिला आहिनि उहे इतफ़िलाफ़ थिया आहिनि। अवाम वटि हू कहिड़ो मैसेज खणी ईंदियूं इहो त हाणे अॻिते जॾहिं चूंडुनि जो मरहलो शुरू थींदो त ख़बर पवंदी। वॾी महिरबानी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी वठंदा ब्रेक।